ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदासीं नाज़रीन खे। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी लाहौर जे दौरे खां पोइ इस्लामाबाद पहुची वियो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी बि अॼु लाहौर पहुचंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी जे सरबराह जहांगीर तरीन सां मुलाक़ात करे संदसि भाउ जी वफ़ात ते ताज़ियत कंदो। मुख़्तलिफ़ सियासी शख़्सियतुनि पारां बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾिजाणी दौरान पीपल्स पार्टी में शमूलियत में ऐलान कयो वियो आहे। बिल्कुलु नासी नवां खे आगाह करे रहिया आहियूं। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी लाहौर जे दौरे खां पोइ इस्लामाबाद पहुची वियो आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी बि अॼु लाहौर पहुचंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी जे सरबराह जहांगीर तरीन सां मुलाक़ात करे संदसि भाउ जी वफ़ात ते ताज़ियत कंदो। मुख़्तलिफ़ सियासी शख़्सियतुनि पारां बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾिजाणीअ दौरान पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान करण जो पिणु इम्कान आहे। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी लाहौर जे दौरे खां पोइ इस्लामाबाद पहुची वियो आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी बि अॼु लाहौर पहुचंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी जे सरबराह जहांगीर तरीन सां मुलाक़ात करे संदसि भाउ जे वफ़ात ते ताज़ियत कंदो। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद खां ब्यूरो चीफ नज़ीर चारण लाइ हिते मौजूदु आहे। जी नज़ीर, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि हवाले सां अव्हां वटि। जी नज़ीर, अव्हां जो आवाज़ नथो अचे। ब्यूरो चीफ नज़ीर चारण सां राब्तो कटिजी वियो आहे। ॿीहर राब्तो बहाल करे अपडेट वठण जी कोशिशि कंदासीं। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी लाहौर जे दौरे खां पोइ इस्लामाबाद पहुची वियो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी बि लाहौर पहुचंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी जे सरबराह जहांगीर तरीन सां मुलाक़ात कंदो। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी लाहौर जे दौरे खां पोइ इस्लामाबाद पहुची वियो आहे। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। बिलावल भुट्टो ज़रदारी इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी जे सरबराह जहांगीर तरीन सां मुलाक़ात करे संदसि भाउ जे लाॾाणे ते ताज़ियत कंदो। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी लाहौर जे दौरे खां पोइ इस्लामाबाद पहुची वियो आहे। हिकु भेरो ॿीहर असांजो ब्यूरो चीफ नज़ीर चारण खां इस्लामाबाद खां राब्तो बहाल थी वियो आहे। नज़ीर, अपडेट कजो। जी बिल्कुलु। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी ॿ ॾींहं लाहौर में इंतिहाई सियासी सरगर्मियूं तेज़ रखियूं ऐं अॼु जेको आहे सो लाहौर खां राति जेको आहे सो देरि सां इस्लामाबाद पहुची चुका आहे। जॾहिं त अॼु जेको आहे सो परॾेही वज़ीर ऐं पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कराची खां लाहौर पहुची रहियो आहे, जिते परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सियासी पार्टियुनि सां ऐं ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी पंजाब जे अहम अॻवाननि सां मुलाक़ातूं कंदो ऐं उन सां गॾोगॾु जहांगीर तरीन जेको इस्तेहकाम पार्टी जो सरबराह आहे उनजे भाउ जे वफ़ात ते जहांगीर तरीन जे घर परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी वेंदो, जिते संदसि भाउ जे वफ़ात ते जहांगीर तरीन सां ताज़ियत पिणु कंदो। इन सां गॾोगॾु अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी बि जेको आहे सो 2 ॾींहं लाहौर में तरसियो, जिते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पार्टी पीपल्स पार्टी जे पंजाब जे अॻवाननि सां ऐं ख़ासि तौर ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां बि मुलाक़ात कई ऐं उन सां गॾोगॾु जेके सियासी सरगर्मियूं हुयूं ऐं जेके सियासी ॿियनि पार्टियुनि जा अॻवान उन्हनि सां बि अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी अहम मुलाक़ातूं कयूं ऐं ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी जे को चेयरमैन अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी इन ॻाल्हि जो वाज़ह जेको आहे सो इशारो बि ॾेई छॾियो आहे ऐं पार्टी कारकुननि खे इहे बि हिदायतूं करे छॾियूं आहिनि त ईंदड़ महीने जेको आहे सो हुकूमत पंहिंजी मुदत पूरी कंदी ऐं असां इलेक्शन में वेंदासीं ऐं निगरान सेटअप जे हवाले सां वफ़ाक़ में अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे विच में बि जेके आहिनि सो अहम ख़्यालनि जी ॾे वठि कई वई ऐं अॼु जेको आहे सो इन सिलसिले में परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी कराची खां लाहौर पहुचंदो, जिते पिणु जेको आहे सो परॾेही वज़ीर जेको आहे सो ख़ासि तौर ते पहिरीं जेको आहे सो जहांगीर तरीन जो जेको भाउ वफ़ात करे वियो उन वफ़ात ते जेको आहे सो जहांगीर तरीन सां ताज़ियत कंदो। उन खां पोइ पंजाब जे पीपल्स पार्टी जी क़यादत सां ऐं जेके पीपल्स पार्टी जा अॻवान आहिनि उन्हनि सां बि मुलाक़ातूं कंदो ऐं पंजाब में पीपल्स पार्टी खे सरगर्म करण जे हवाले सां कारकुननि खे हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे सो इलेक्शन में वञण जे हवाले सां जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कंदी कयो। ठीकु आहे नज़ीर, वॾी महिरबानी, मां तफ़सीलनि खां आगाह कयो।